फैज़गंज में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। पक्का चांग लॻ ॻोठ हाजी सिजावल ख़ासि केली वटि हुसैन शाह लिंक रोड ते ॿिनि मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो, जिन जे नतीजे में सांगल जो रहवासी 50 साला गुलाम रसूल झल्लन तॾे ते फ़ौत थी वियो, जॾहिं त संदसि न्याणी नजमा झल्लन ऐं ॿियो मोटरसाइकिल सवार तैमूर गाहे जो शदीद ज़ख़्मी थी पिया, जिन खे पक्का चांग इस्पताल दाख़िल करायो वियो आहे, जितां तैमूर गाहे जो खे ॻणती जोगी हालत में नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो। अली बख्श चांग, सोच टीवी, फैज़गंज।